दुनिया भर जे सिंधियुनि खे नए साल जूं लख लख वाधायूं, सवी सलाम ऐं कुरोड़ ऐं कुर्ब। साल मुरई सालनि जहिड़ा थियनि था, पर के सुखिया त के ॾुखिया गुज़रनि था। गुज़िरियल 2 साल कोरोना महामारी जे करे दुनिया भर लाइ ॾाढा ॾुखिया गुज़रिया आहिनि। मूंखे उमेद आहे त नओं साल नई आशा ऐं उमेदनि सां खुशहाली, बहबूदी ऐं महामारी मुक्त साल थींदो ऐं असां सभिनी जे ज़िंदगियुनि में ख़ुशी आणींदो। सीता सिंधु भवन दादा राम पंजवाणी जो सुपिनो हो, जंहिंखे साकार करण में दादा ठाकुर चावला ऐं अदी पारू चावला जो वॾो योगदान रहियो आहे। 30 सालनि खां वठी सीता सिंधु भवन में सूफ़ियाणी चौकियूं ऐं सिंधी मेला लॻंदा रहनि था, जंहिंजो शर्फ़ दादा चावला, ठाकुर चावला ऐं अदी पारू चावला खे आहे। ऐं उन खां पोइ उन जूं न्याणियूं शोभा लालचंदानी, बरखा खुशहालानी ऐं अमृता लाल साॻे जोश ऐं जनून सां उहे मेला लॻाए रहिया आहिनि। फ़र्क़ु उहो आहे त महामारी जे करे अॻे साल खां वठी उहे मेला ज़ूम ज़रिए थी रहिया आहिनि, जंहिं लाइ सचुपच हिननि खे शाबाश हुजे। इहो वॾो महिनत वारो ऐं कठिन कमु आहे। मूंखे उमेद आहे त अॻियां बि हली हुननि जे साथ ऐं सहकार सां इहे मेला लॻंदा रहंदा, जीअं असांजी सिंधी ॿोली, संस्कार, रीतियूं रस्मूं ज़िंदा रहनि। महिरबानी, महिरबानी, महिरबानी।